बाडे रिपोर्टर मेहरान चांडियो बाडे में सीपको जे ॾाढा आहिनि हथरादू लोड शेडिंग वाधू बिलनि सड़ियल ट्रांसफार्मर ख़राब हुजण ख़िलाफ़ गर्मी जा सतायल शहरी रोडनि ते निकिरी आया सीपको इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज धरणो ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुकमल बंदि थी वई जेकॾहिं सीपको वारनि पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त ॿीहर अणएलानियल धरणो हंयो वेंदो अॻवान रिपोर्ट मूजिबि 1 लख खां वधीक आबादी वारी शहर बाडे में सीपको पारां रोज़ानो नाजाइज़ हथरादू अड़ा कलाक गैर क़ानूनी लोड शेडिंग ख़िलाफ़ बाडे जा शहरी रोडनि ते निकिरी आया बाडे नसीराबाद रोड ब्लॉक करे धरणो हंयो वियो जंहिंजे नतीजे में ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुकमल तौर बंदि थी वई उन मौक़े ते एहतजाज जी अॻवानी कंदड़नि हसन कलोड़ो साजिद जूनेजो यासीन मशहूरी नूर मोहम्मद बुलेदी कामरेड मुनवर नूनारी इमामदीन कांधड़ो ऐं ॿियनि मीडिया ॾोह ॿुधाईंदे चयो आहे त सीपको एसडीओ नसीराबाद बाडे शहर भरपासे बिजली बंदि हुजण सां हेलर सेलर बंदि थी विया आहिनि जंहिं सबबि मज़दूर तबिको बेरोज़गार बणियल आहे ऐं शहर जो कारोबार मुतासिर थी रहियो आहे तनसीब जे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो आहे त बाडे शहर मां हथरादू बिजलीअ जी लोड शेडिंग ख़तमु करे सड़ियल ट्रांसफार्मर बहाल कया वञनि न त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।